सिंध जे सकाफ़ती ॾींहं ते सिंध टीवी जे समूरे सत खे असां सकाफ़त ॾींहं जूं वाधायूं ॾियूं था ऐं उन सां गॾु मज़हबी रवादारी ऐं दरिया ते जेके धाड़ा लॻनि था असां समूरी सिंध यकजा थी उन्हनि धाड़नि ऐं मज़हबी इंतिहा पसंदी खे रद्द कंदे इहा घुर था कयूं त असांजो दरिया जेको आहे उहो असांजे पाणी जो ज़रियो आहे, असांजी ज़िंदगी जो ज़रियो आहे। उन ते धाड़ो सिंधी माण्हू कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। सिंध टीवी न्यूज़ जे हमेशह सिंध जो आवाज़, सिंध जे माण्हुनि जो आवाज़, सिंधू दरिया जो आवाज़, सिंध जे सकाफ़त जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। अॼु सिंध जे सकाफ़त जो ॾियारो सिंध टीवी जे अनवान मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधू दरिया असांजी मईशत जे उनवान सां असां मल्हाए रहिया आहियूं। अॼु 1 डिसंबर असां सिंध टीवीअ सां गॾु सिंध में मज़हबी रवादारी ऐं सिंधू असांजो उन उनवान सां मल्हाए रहिया आहियूं। असां सिंधी मीडिया जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जिन हे असांखे मोर्चो ॾिनो आहे। असांजो सिंध हर लिहाज़ खां मालामाल आहे। जीअं त असांजे सिंधू दरिया ते पाणीअ ते धाड़ो लॻी रहियो आहे, उन जी गॾिजाणी में असां सभु सिंधी गॾु थिया आहियूं ऐं असां चाहियूं था हर सिंधी पंहिंजे घरां, पंहिंजे ॻोठां, पंहिंजे वतन मां निकिरे पंहिंजे ॿारनि बचनि सां गॾु ऐं असांजो इन में शिरकत ॾिए ऐं असांजो साथ ॾिए। सिंध टीवी ऐं सिंध टीवी जे इंतिज़ाम खे असीं जस्ता ॾियूं जन सिंधू दरिया ऐं मज़हबी रवादारी जो स्लोगन ॾेई सिंधी माण्हुनि खे पैगाम ॾिनो आहे त सिंध जे अंदरि हज़ारे सालनि खां वठी जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे उनखे असीं रद्द कंदे आया आहियूं ऐं असीं हर दौर में इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध असुल खां वठी मज़हबी रवादारी जो गढ़ रही आहे ऐं